दोस्तों अख़बारनि ऐं टीवी चैनलनि सां लाॻापियल रहियो। उन बाद 2009 ईस्वी खां UNDP जे GEF जे स्मॉल ग्रांट प्रोग्राम जे माली सहकार सां सिंधी लखी घोड़े जे नस्ल ऐं उन्हनि जी वाध वेझ लाइ
पेश कई। संदसि वए पुॼाणा संदसि शाइरीअ खे इरम हसन सहेड़े हसन दरस जो रिसालो जे नाले सां इंडस फाउंडेशन पारां छपाए पधिरो कयो वियो। ॿियो छापो काचे पब्लिकेशन पारां छपायो वियो आहे, जंहिंमें ज़रूरी दुरुस्तगियूं पिणु कयूं वियूं आहिनि। दोस्तो, प्रोग्राम जी पुॼाणीअ ते आउं संदसि हिकु नज़म वॉइस ऑफ इंडस टीवी जे दोस्तनि खे ॿुधायां थो। मां तुंहिंजो साॻियो अभिचंद, मां तुंहिंजो साॻियो अभिचंद, तहमतन जे देस में धुंधली शाम जे हिन शहर में तुंहिंजी उरियानीअ जे कुतुब खाने अॻियां दर्द जा प्याला भरे ऐं ॾोकियां थो, पाण खे ई टोकियां थो। अली नवाज़ आरी सर खे ॾींदा इजाज़त। सिंध सलामत, साथ सलामत।